ख़बर शामिल कंदासीं। थर्डी मोहब्बत खां। थर्डी मोहब्बत में वोकेशनल स्कूल जी छित किरण सबबि 2 शागिर्दियाणियूं ज़ख़्मी थियण बैदि वाक़िए जूं ख़बरूं हलण ते वोकेशनल MD टीम सां गॾिजी स्कूल जो दौरो कयो। वोकेशनल स्कूल जी छित किरण जे नतीजे में 2 शागिर्दियाणियूं ज़ख़्मी थी हुयूं ऐं हुनरी सामान जंहिं में सिलाई मशीनूं फर्नीचर तबाह थियण वारे वाक़िए जूं ख़बरूं हलण बैदि वोकेशनल MD डॉक्टर मुस्तफ़ा सुहाग, AC मेहर, मोहम्मद ईसा पठान ऐं ॿिया वोकेशनल स्कूल पहुची जाइज़ो वरितो। उन मौक़े ते हुननि चयो त धरती TV सां ॻाल्हाईंदे चयो त मीडिया जा थोराइता आहियूं। जन जी निशानदही ते वोकेशनल स्कूल पहुची जाइज़ो वरितो ऐं रिपोर्ट पिणु तयारु करे वरिती आहे। MD मुस्तफ़ा सुहाग ॻाल्हाईंदे चयो त जल्द पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट खे रिपोर्ट मोकिले वोकेशनल स्कूल जो कमु शुरू कराइबो, जॾहिं त स्कूल जी विज़िट दौरान शागिर्दियाणियुनि जी बहितरीन महिनत ॾिसी खेनि ख़ुशी थी आहे। AC मोहम्मद ईसा पठान चयो त सिंध जूं नियाणियूं तमामु मेहनती, ज़हीन ऐं हुनरमंद आहिनि।